कादरपुर शहर में हदकलनि जो आज़ार वधी वियो। इंतज़ामिया कार्रवाई खां कासुर आहे। ज़ुल्फ़कार अली सुंदराणी की रिपोर्ट मूजिब कादरपुर शहर में वरी ॿीहर हदकलनि जो आज़ार वधी वियो। कादरपुर शहर इंतज़ामिया तोड़े घोट जी इंतज़ामिया अॻु निंड सुतल आहे, जंहिं सबबि शहर जे मुख्य रोडनि ऐं चौकनि ते ट्रैफ़िक जाम रोज़ जो मामूल बणियल आहे। शहरनि मीडिया खे ॿुधायो आहे त शहर जे मुख्य बाज़ारुनि रोडनि ते हदकलनि जो आज़ार ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे, जॾहिं त शहर मां कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्रालीअ जो गुज़रण सबबि केतिरा ई हादसा थिया आहिनि। रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां हदकलनि जो हुजण करे कलाकनि जा कलाक शहर में ट्रैफ़िक जाम रहे थी, जंहिंसां शहरनि तोड़े ॿाहिराड़ीअ जे माण्हुनि खे सख़्तु ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पए थो। हिननि इहो बि चयो त स्कूल टाइम ते शागिर्दनि खे तकलीफ़ूं सहणियूं पवनि थियूं। हर चौक ते ट्रैफ़िक जा गैर क़ानूनी अॾा क़ाइमु कया विया आहिनि। हितां जे रवासियुनि डीसी घोटकीअ खां पुरज़ोर मुतालबो कयो त शहर जे चौकनि मां गैर क़ानूनी अॾा ख़तमु कराए अवाम मां बेचैनीअ खे ख़तमु कयो वञे।